मदई जी मां असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त मदई जी पुलिस जी सखर लाड़काणो रोड ते कार्रवाईअ दौरान पुलिस करोड़े रुपयनि जी मालियत जूं 4 नॉन कस्टम पेड गाॾियूं तहवील में वठी 7 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। 4 गाॾियूं ड्राइवर भॼाए विया। तहवील में वरतल गाॾियूं ऐं गिरफ़्तार माण्हू थाणे ते मुंतक़िल। गिरफ़्तार थियलनि में कोटियावासी जहाज़े पठान, ज़मीर पठान, अरबाब शमशेर, कादिरदाद मैंगल, आबिद मैंगल, हफ़ीज़ जतक, रोज़कू खान पठान शामिल। असां रोज़ानो बलोचिस्तान खां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में गाॾियूं पहुचाईंदा आहियूं, जंहिंजा फ़ी गाॾीअ ते 20,000 खनि मिलंदा आहिनि। पुलिस बि असां सां भाङे भाईवार हूंदी आहे। पुलिस असांखे नाहे रोकींदी। गिरफ़्तार थियलनि जो मीडिया वारनि सां ऑफ द रिकॉर्ड मौक़ुफ़। ॻुझे इतलाह ते नाकाबंदी करे कार्रवाई कई आहे। जांच कयूं पिया। मुकमल जांच खां पोइ ई अव्हांखे तफ़सील ॿुधाइण जे क़ाबिल थींदासीं। SHO मदई जी जो साफ़िन सां मौक़ुफ़। होॾां पुलिस गिरफ़्तार कयलनि खे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। गाॾियूं पिणु पुलिस थाणे तां काहे वई। केस बि दाख़िल न थी सघियो।